नमस्ते दीदी। नमस्ते। दीदी हिकु ॻाल्हि पुछणी आहे। हाँ त दुनिया में चवंदा आहिनि हाँ त बुरो न ॻाल्हाइजे, बुरो न कंहिंजो कुझु कजे, हाँ ऐं कॾहिं कॾहिं चवंदा आहिनि कि बुरो सोचिजो बि न। हाँ त सोच त पाण ई अचे थी, त इन जो थोरो अर्थ सम्झाईंदा सॼे लाइन जो? हाँ ॾिसो, 4 हूंदा आहिनि। हिकु त बुरो न सोचो, न ॻाल्हायो, बुरो न ॾिसो, बुरो न करो। त इहे पंहिंजो ॻाल्हाइण, पंहिंजो ॾिसण, पंहिंजा कर्म बुरा कॾहिं थींदा आहिनि जॾहिं पंहिंजी सोच बुरी थींदी आहे। भई दुनिया में त मुख्य 3 ई ॻाल्हियूं चईंदा आहिनि न, बुरो न ॾिसो, बुरो न ॻाल्हायो, बुरो न करो। लेकिन सोच शक्ति पंहिंजी बुरी थिए तॾहिं पाण बुरा ईअं कर्मेंद्रियनि सां कर्म कंदा आहियूं। ये शिक्षा असांखे परमात्मा तो बाप ॾे। छो जी परमात्मा बाप आत्माउनि जो पीउ अची करे आत्माउनि खे तो शिक्षा ॾे कि तव्हां आत्मा आहियो, तव्हांजी आत्मा में जेकी सोचण शक्ति आहे, जेकी निर्णय शक्ति आहे, उहा बिगड़ी अथव, जंहिंजे कारण तव्हांजा कर्म बिगड़िया अथव। जो पाण पहिरें चैप्टर में पढ़ियोसीं न, आत्मा में 3 सूक्ष्म शक्तियूं हूंदियूं आहिनि, मन, बुद्धि, अहंकार। हिन 3 शक्तियुनि सां ई आत्मा सॼो ॾींहुं पंहिंजे शरीर सां कर्म कराईंदी आहे। आत्मा पहिरियों अखियुनि खां कुझु ॾिसंदी आहे त हुनजे बारे में सोचदी आहे, पोइ निर्णय कंदी आहे, पोइ पंहिंजो कमु शुरू कंदी आहे। आत्मा कुझु कननि खां ॿुधे थी, पोइ सोचे थी, निर्णय थी करे, पोइ पंहिंजो कमु थी करे। पाण खे सभिनि खां पहिरियों कंहिंखे सुधारणो आहे? पंहिंजी सोच शक्ति खे। हाणे सोच शक्ति खे कीअं सुधारूं? भई पाण चाहूं त था, लेकिन मन उहे ई ॻाल्हियूं तो सोचे, कोई पुराणी, कोई फालतू, जेकी दुनिया में उल्टी सीधी ॻाल्हियूं थी हलनि, उहे ई तो सोचे। मन मना भव अक्षर जेको गीता में आहे, पाण हिन शब्द जो उपयोग करो। सोच खे सुधारण लाइ जेको मन मना भव जो यथार्थ अर्थ आहे न, हिनखे पाण सम्झूं। भई गीता पढ़ंदा त सभु आहिनि, लेकिन हिन जो यथार्थ अर्थ हाणे परमात्मा बाप जो सच्चो गीता ज्ञान दाता आहे, उहो असांखे तो चए कि मन मना भव अर्थात पंहिंजे पाण खे आत्मा सम्झो। ऐं मूंखे बि निराकार रूप में यादि कंदव त तव्हांजो मन बुद्धि कंहिंमें लॻी वेंदो? त परमात्मा त शुद्ध आहे न, चईंदा न संग जो रंग लॻंदो आहे। त जॾहिं आत्मा परमात्मा जे संग में रहंदी त सोचण शक्ति बि शुद्ध थी वेंदी। जॾहिं सोच शुद्ध थी वेंदी त कर्म आपे ई सुठा थी वेंदा। त इहे कहावत जीअं दुनिया में त माण्हू चए कि अॼुकल्ह त बुरो ई बुरो ॾेखारण में थो ॾे, बुरो ई बुरो ॿुधण में थो थिए, बुरो न ॻाल्हायूं, उल्टो सीधो न ॻाल्हायूं, जोर सां न ॻाल्हायूं त कोई ॿुधे नथो। त इहे कहावत हाणे जे लाइ संगम युग जे लाइ आहे। जॾहिं परमात्मा असांखे शिक्षा थो ॾे कि तव्हां आत्मा आहियो, तव्हांजी सोच शक्ति हीअं सुधरदी। जॾहिं पाण नई नई ॻाल्हियूं जेको परमात्मा बाप ॿुधाए थो, उहो पाण मन में वीचार कंदासीं, ऐं उहो शक्ति बि थो ॾे। भई पाण चऊं इहे ॻाल्हियूं त सभु दुनिया में ॿुधाईंदा आहिनि, लेकिन शक्ति न प्रदान थींदी आहे आत्मा खे, जंहिंसां उहो सुठी ॻाल्हियूं पंहिंजे जीवन में अपनाए सघे। त परमात्मा सभिनि खां पहिरियों आत्मा जो परिचय ॾींदो आहे, पोइ ख़ुदि जो परिचय ॾींदो आहे। जॾहिं आत्मा परमात्मा सां मिलन मनाईंदी आहे त आत्मा में उहा शक्ति ईंदी आहे, जंहिंसां उहा सभु सुठा कार्य करे सघे, जीअं जेका उहा परमात्मा बाप हुनखे चएसि थो। त शक्ति प्रदान करण वारो केरु आहे? परमात्मा। त हाणे परमात्मा बाप चए थो कि हाणे तव्हां मुंहिंजा ठहिया आहियो, मुंहिंजी मत ते हलो था, त हाणे बुरो न ॾिसो। अगरि कुझु बुरो ॾेखारण में बि ॾे थो त तव्हांखे कहिड़ी स्मृति में रहणो अथव? मां आत्मा परमात्मा जो ॿार आहियां, इहो बि आत्मा आहे। तव्हांखे कुझु बि बुरो ॿुधाए में ॾे थो त बुरो ॿुधो न। पंहिंजे कननि में बि पंहिंजे छा कहिड़ियूं ॻाल्हियूं गूंजदियूं हुजनि, परमात्मा बाप जी पंहिंजे मुख सां बुरो शब्द न निकिरे। छा निकिरे? जेको बाप असांखे थो ॿुधाए।
जी। पंहिंजे कर्मनि सां ओड़ा ई कर्म थियनि जेका बाप पाण खे शिक्षा थो ॾे। तो ये कहावत हाणे जे लाइ आहे कि बुरो न सोचो, बुरो न ॾिसो, बुरो न ॻाल्हायो ऐं बुरो न ॿुधो, बुरो कर्म बि न करो। जी। सोच सुठी थींदी त पोइ बाक़ी अॻियां सभु कर्म सुठा थींदा। सर्व कर्मनि जो तव्हांजे ऑर्डर ते हलंदियूं। जी। ठीकु आहे। जी जी जी। थैंक यू।